अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में गुफ़्तगू थींदी पाकिस्तान जे सियासी सूरत हाल जे मंज़रनामे जी। ऐं पाकिस्तान जो सियासी सूरत हाल इहा आहे त उन में तलख़ियूं वधी रहियूं आहिनि, शदीद तलख़ियूं थींदियूं वञनि थियूं पियूं ऐं हर धुर पंहिंजी पोज़ीशन ते स्टिक कयो बीठी आहे। जेतोणीकि फवाद चौधरी जहिड़ा माण्हू विच में इन क़िस्म जा बयान ॾेई रहिया आहिनि त ॻाल्हि ॿोल सां मसइलो हल थियणु घुरिजे, पर ॻाल्हि ॿोल सां मसइलो हल थियण जो को रस्तो नज़र न पियो अचे। शेख रशीद बारहा वरी इहा ॻाल्हि चई रहियो आहे त अपोज़िशन अकुल खां कमु वठे, ईअं न थिए जो हुननि खे 10 साल वरी लाइन में लॻणो पवे। इलेक्शन में बाक़ी हिकिड़ो साल थी वियो आहे। इमरान ख़ान जो लॻातार इन ॻाल्हि ते ज़ोर आहे त हू जेकी अदम एतमाद जी तहरीक आहे उन खे न रुॻो नाकाम बनाईंदो, पर उन खां पोइ जेके 3 मुख्य अपोज़िशन लीडर आहिनि उन्हनि जे मुतालिक़ हू तज़हीक आमेज़ लफ़्ज़ बि इस्तेमालु करे ऐं चवे थो पियो त मौलाना फज़लुर रहमान, शहबाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी खे हू न छॾींदो, उन्हनि खे अहिड़ो कमु कंदो जो हू यादि रखंदा। इन सॼे मंज़रनामे खे सम्झण जी अॼु कोशिशि कंदासीं त जेके अलाइज़ आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, ख़ासि तौर ते सरकार जा अलाइज़ आहिनि, उन्हनि जा बि मुतालबा अचनि पिया था। पधरा क्यू लीग बि इन सिलसिले में हिकिड़ी मुशावरती इजलास हिकिड़ो बि कयो आहे ऐं सुभाणे हिकिड़ो ॿियो बि थियणो आहे। उन में मुख़्तलिफ़ राया अचनि पिया था। मुतहदा क़ौमी मूवमेंट सां ज़रदारी सां इमरान ख़ान कराची में मिली वियो, उनखां पोइ हुननि ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे ऐं उन्हनि बि कुझु मुतालबा रखिया आहिनि। इन जे हवाले ते बहस कंदासीं। असां सां गॾु गुफ़्तगू में शरीक आहिनि सीनियर तजज़िया निगार डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब। ॿिया दोस्त बि असां टेलीफोन ते जॉइन कंदा। चांडियो साहब, पाकिस्तानी सियासत तव्हांजी गहरी नज़र आहे उन ते हीउ जेको जंहिं हंध ते हाणे अची बीठा आहियूं, ख़ासि तौर ते जेको टेंशन आहे ऐं 10 साल कतार में न बीहणो पइजी वञे, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके थियनि थियूं पाकिस्तान जी हिस्ट्री ॾिसी करे। सही ॾिसो, हाणे पॉलिटिक्स लाइ जेॾी महिल बि असां चवंदा आहियूं त उहो पॉलिटिक्स नालो ई आहे चैलेंजिस ऐं अपॉर्चुनिटीज़ जो। हाणे चैलेंजिस ऐं अपॉर्चुनिटीज़ में जेका बि सूरत हाल हींअर थिए पई उहा हुकुमरान पार्टी खे हिकिड़ी चैलेंज आहे ऐं साॻे वक़्तु जेका आहे उहा चैलेंज असां चऊं त अपोज़िशन लीडर्स खे बि आहे, छो त उहे हिकिड़ो जेको आहे सो नो कॉन्फिडेंस जो मूव करे चुका आहिनि। उन्हीअ में वरी हिकिड़ो हुकुमरान जमायत वटि इहा आहे त टॉलरेंस कान्हे। इमरान ख़ान जा जेके बि बयान हींअर ताईं अचनि था या जंहिं तरीक़े सां हू अपोज़िशन लीडर्स लाइ जेका ॿोली ॻाल्हाए रहियो आहे, उन्हीअ मां हिकिड़ी शइ ज़ाहिर थी थिए त हू तमामु हिकिड़ो जेको आहे सो चऊं त प्राइम मिनिस्टर उन खां सवाइ हिकिड़ी ॿी तक़ाज़ा करे थो त हाणे केरु न्यूट्रल न रहे, सभु मुंहिंजे पासे न। उन ते मां अचां थो त पहिरियों त पॉलिटिशियंस पाण में त हिकिड़ो तइ कनि न, न्यूट्रल जो हुन जो इशारो सिधी तरह इस्टेब्लिशमेंट न आहे, छो त ISPR जॾहिं इहो बयानु ॾेई चुको में त असां सियासत में न गेलियो त इन जो मक़सदु इहो थियो त हीउ जेको बि हमिलो इमरान ख़ान जो उहो उन्हनि ते हो त बाबा इहो जानवर न्यूट्रल थींदा आहिनि। हालांकि इहा ॿोली अहिड़ी बि जेका हिकिड़े इन लेवल ते वेठल माण्हू खे प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान खे क़तई तौर ते न ॻाल्हाइणु खपे। ऐं टॉलरेंस जेका आहे उहा असां वटि ख़तमु थी चुकी आहे। हाणे उहा ख़तमु थियण जो रीज़न इहो थो थिए अहिड़े माहौल में वरी चैलेंज सियासी अचे थो, सियासी चैलेंज जेॾी महिल पैदा थी चुको आहे गवर्नमेंट लाइ त उहा गवर्नमेंट वञी सघे थी। हाणे फॉर एग्ज़ाम्पल नो कॉन्फिडेंस जेको मूव आहे उहो कंहिं बि वक़्तु थी सघे थो, इहो राइट आहे। मां इन स्पीच चवां त अहिड़े माहौल में वरी इमरान ख़ान इहो चयो आहे त नो कॉन्फिडेंस मूव खां हिकिड़ो ॾींहुं अॻु हू पंहिंजनि कारकुननि खे चवंदो त उहे अचनि ऐं हुते डेमोक्रेटिक प्रोसेस खे जेको पाण क्लेम थो करे त मां डेमोक्रेटिकली इलेक्टेड प्राइम मिनिस्टर आहियां ऐं जॾहिं उनखे बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त सिलेक्टेड प्राइम मिनिस्टर आहे, उहो डेमोक्रेटिक प्रोसेस खे रोकण जी कोशिशि थो करे त मुंहिंजे लाइ जेको नो कॉन्फिडेंस वोट अचे थो उन जे लाइ मां माण्हू बीहारे छॾींदुसि, मां एतिरा माण्हू वठी ईंदुसि जेके इस्लामाबाद खे जेको आहे सो बिल्कुलु ई हिकिड़ो जेको आहे सो बंदि करे छॾींदुसि। त हाणे इहे हिकिड़े अनडेमोक्रेटिक प्रोसेस आहे। इहा गवर्नमेंट जी जवाबदारी आहे त मुकमल तौर ते हू जेका बि मूव वठे ऐं अपोज़िशन खे उन में छॾे। लेन देन हिकिड़ी जेका आहे उहा कहिड़ी लेन देन पॉलिटिकल, तव्हां पंहिंजा जेके आहिनि से MNAs हथु कयो, तव्हां पंहिंजनि MNAs पंहिंजनि अलाइज़ खे पंहिंजा जेके कोलेशन में जेके पार्टनर आहिनि उन्हनि ते तव्हां पंहिंजो मुकमल तौर ते हिकिड़ो जेको आहे सो होमवर्क कयो, उन्हनि खे न छॾियो त उहे तव्हांखे छॾे न वञनि। ऐं इहो हुननि जो बि फंडामेंटल राइट आहे, डेमोक्रेटिक राइट आहे त हू जेकॾहिं तव्हां रुॻो अलाइज़ जो न आहे न। इमरान ख़ान नवाज़ लीग जे 6 MPs ऐं MNAs सां मिलंदो रहे थो पियो, हुनजा माण्हू टोड़े थो पियो, हुनजा माण्हू टोड़े पियो, हू हेॾो टोड़ीनि पिया था। इहा प्रोसेस आहे, इहा डेमोक्रेटिक प्रोसेस आहे। इन खे ख़राबु चवण ई ग़लति आहे। इहो कंहिं बि वक़्तु जेकॾहिं थिए थो, बाक़ी लॻंदा आहिनि इन में पोइ इल्ज़ाम हिकिड़ा त साईं हुन जेको आहे सो ख़रीदो फ़रोख़्त आहे, हीअ आहे,
उहा बि हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे जेका वॾी मंडी लॻी आहे, एॾा अघ न थिया आहिनि, शेख रशीद चयो एॾा अघ कॾहिं बि न थिया। इहा असांजे मुल्क जी तारीख़ रही आहे, वॾी मंडी लॻंदी आहे, जेको आहे सो सेनेट जी इलेक्शन्स में ॿियनि में उन्हनि में सभिनी में जेका आहे सा मंडी लॻंदी आहे, त उन में पाण खे जेको आहे सो विकिरो कबो आहे ऐं पाण गुफ़्तगू जारी रखूं था। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा MNA आहिनि, जयप्रकाश उकराणी साहब असां सां गॾु आहिनि। महिरबानी उकराणी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो, असीं गुफ़्तगू कयूं पिया था पाकिस्तान जी सियासी सूरत हाल ते। ख़ासि तौर ते हीअ आस्पेक्ट असांजे ज़हन में आहे त छा नो कॉन्फिडेंसी थींदो या कुझु ॿियो थियण वारो आहे, छाकाणि त इमरान ख़ान चए पियो त न्यूट्रल केर बि न थिए, जानवर न्यूट्रल थींदा आहिनि। शेख रशीद तव्हांजो वज़ीर साहिबु आहे, उहो चए थो पियो त तहमुल खां कमु वठो, न त सियासी पार्टियुनि खे अपोज़िशन खे 10 साल कतार में लॻणो पवंदो। छा पिया ॾिसो, तव्हां बि इस्लामाबाद में आहियो? महिरबानी नाज़ साहब, मूंखे पंहिंजो प्रोग्राम अचण जो। नाज़ साहब, मुंहिंजी आवाज़ रिपीट थी थियो अचे, मूंखे को प्रॉब्लम लॻे थो। मां इहो पियो चयो त नो कॉन्फिडेंस जो मूव थिए पियो या कंहिं ॿी ख़ाल जो ख़तरो आहे? नाज़ साहब दुबारा ॻाल्हि कयो, छाकाणि त मूंखे पंहिंजो आवाज़ दुबारा वापसि वरी कोशिशि कयूं था त तव्हां सां थी ॻाल्हाए सघूं। दुबारा ॻाल्हि कयो। हीअ जेकी सूरत हाल आहे, सियासी पार्टियूं इन जो सेंसिटिविटीअ जो अंदाज़ो आहे या सभु को बिल्कुलु वर्ज ते खेॾे पियो थो? न, ॾिसो, कंहिं बि वर्ज ते अपोज़िशन नथी खेॾे। अपोज़िशन जेका बि मूव वरिती आहे, जेकॾहिं उहो त उहो मुकमिल डेमोक्रेटिक प्रोसेस मां ई जेको आहे सो अपोज़िशन वञे पई। उन ते कंहिं बि क़िस्म जो ज़रदारी ते या नवाज़ लीग ते इन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो इल्ज़ाम नथो लॻाए सघिजे। जेका शेख रशीद ॿोली हलाए थो, त उहा ॿोली जेका आहे सा हिकिड़ो थ्रेट वारी ॿोली आहे ऐं उहा बि डेमोक्रेटिक प्रोसेस खे रोकण जी आहे। जेकॾहिं तव्हां नो कॉन्फिडेंस आंदो असां लाइ, त पोइ 10 साल जेको आहे जमहूरियत लाइ तव्हां सिकंदव। मां जेको आहे सो इन खे इस्लामाबाद खे बंदि करे छॾींदुसि। इहा अनडेमोक्रेटिक जेका आहे सा प्रोसेस में हुक्मरान जमायत पई वञे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का बि अहिड़ी जेका आहे सा थिए थी सूरत हाल, त उहा जवाबदारी हुक्मरान जमायत ते ईंदी। छो त अपोज़िशन पंहिंजे मुकमिल हिकिड़ो डेमोक्रेटिक हिकिड़ो गेम पई करे, त नो कॉन्फिडेंस आंदो थियूं। असां मार्च था कयूं, इस्लामाबाद वञूं था, असांजी गैदरिंग थी थिए, असां जुलूस था कढूं, जलसा था कयूं, जहिड़ी बि आहे ॿोली जो इवन जेको अंदाज़ आहे, उहो बि हिन जो जेको आहे असांजे हुक्मरान जमायत जे सभिनी वज़ीरनि खां वठी वेंदे प्राइम मिनिस्टर ताईं उहो अंदाज़ बि हिकिड़ो जेको आहे सो जयप्रकाश सां वरी राब्तो थियो आहे। जयप्रकाश, ॿुधी सघो था मूंखे? बिल्कुलु सही आवाज़ ॿुधंदो आहियां। हा जयप्रकाश, जेकी बयान अचनि पिया था, इहा सूरत हाल जेकी आहे उन में हिकिड़ी त नो कॉन्फिडेंस मूव आहे, पॉलिटिकल मूव आहे, उहा त ॾिसूं पिया था। पर शेख रशीद समेत खोड़ बयान, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुदि इमरान ख़ान साहिबु चए थो त न्यूट्रल जेको हूंदो, ज़ाहिर आहे मुल्क में खोड़ इदारनि जी ज़रूरत आहे त उहो न्यूट्रल रहनि। सुप्रीम कोर्ट आहे, उनखे न्यूट्रल रहणो पवंदो। अदलिया आहे, उनखे न्यूट्रल रहणो पवंदो। पंहिंजो आर्मी आहे, उनखे न्यूट्रल रहणो घुरिजे। उहा रही आहे या न, उहो वरी तारीख़ बहस आहे। पर इमरान ख़ान चए थो जेको न्यूट्रल हूंदो उहो जानवर हूंदो। ऐं शेख रशीद चए थो पियो त सियासत अपोज़िशन अकुल खां कमु वठे, न त 10 साल कतार में लॻणो पवंदुनि, इलेक्शन जो इंतज़ारु करिणो पवंदुनि। छा नो कॉन्फिडेंस थींदो या कुझु ॿियो पियो थिए? महिरबानी नाज़ साहब, मां सम्झां थो त जेको नो वोट ऑफ कॉन्फिडेंस जेको अपोज़िशन मूव कयो आहे, बिल्कुलु उन्हनि जो आइनी कानूनी हक़ आहे। हुननि पंहिंजो नो वोट ऑफ कॉन्फिडेंस जो मोशन जमा करायो आहे। हुकूमत इन नो वोट ऑफ कॉन्फिडेंस खे पंहिंजे जमहूरी पंहिंजे तरीक़े सां हुन नो वोट ऑफ कॉन्फिडेंस खे फेस कंदी ऐं नो वोट पूरा करणु इहो अपोज़िशन जी पंहिंजी ज़िमेदारी आहे। 172 मेंबर अपोज़िशन खे पूरा करणु खपनि। असांजी जेका पार्टी पॉलिसी आहे, जेका असांजो जेको पार्लियामेंट लीडर आहे, प्राइम मिनिस्टर पाकिस्तान, जेको असां पंहिंजी जमहूरी तरीक़े सां कोशिशि कंदासीं त मेंबर असेंबली में असांजा मौजूदु न वञनि, छाकाणि त असांजे असेंबली वञणु कतई असां जेको, छाकाणि असांखे न वोट करणो त असांजो वञण जो फर्ज़ थो थिए। न, असेंबली जा मेंबर न वञनि, पर इमरान ख़ान चयो आहे त हिकिड़ो ॾींहुं अॻु में पंहिंजे वर्करनि खे हू पार्लियामेंट हाउस जे ॾाढो सॾींदो। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां नाज़ साहब, हमेशह असांजे पाकिस्तान सभु जेके पाकिस्तान में पार्टियूं सियासत कनि थियूं, उहे हर मसइले खे उन्हनि खे जमहूरी तरीक़े सां हल करणु वञे। लाज़मी आहे जॾहिं नो वोट ऑफ कॉन्फिडेंस आयो आहे त इमरान ख़ान सम्झे थो त मां अवाम खे एतमाद में वठां
ऐं जेका पंहिंजी कारकर्दगी आहे या अपोज़िशन जो जेका मूव आहे त ॾिसो हिन में जमहूरी तरीक़े सां वञे पियो, जलसा बि करे पियो, सुभाणे उकराणी साहब जमहूरी तरीक़े सां जलसो करणु ॿी ॻाल्हि आहे, पर वोट ॾियणो आहे MNA खे। तव्हां चओ था वर्कर अची ग्रीन फील्ड ते पार्लियामेंट हाउस में बीहनि, यानी अपोज़िशन जा माण्हू अचनि वञी रस्ता रोक कंदा। न सर, तव्हां ॾिसो उन्हनि जी जलसे जो मेन मक़सदु आहे जो अनाउंस करे थो त डी चौक ते ॾिसो, जेकॾहिं मूंखे ॿुधायो त जलसो डी चौक ते त बिलाल भुट्टो ज़रदारी त करे वियो आहे न, उनखे हुकूमत इजाज़त ॾिनी जलसे करण जी। हिकिड़ो ॾींहुं अॻु या 2 ॾींहं अॻु अगरि पार्टी खे जलसो करे थी त उनमें को गैर जमहूरी अमल न आहे, हिकिड़ो पुरअमन तरीक़े सां जलसो थींदो, वापसि कारकुन पंहिंजे घर में रवाना थींदा। उनखां पोइ जेके असेंबली इजलास थींदो जंहिंमें नो वोट ऑफ कॉन्फिडेंस थींदो, जंहिंमें मां असल ॻाल्हि आहे त हिते इस्लामाबाद में जेके तव्हीं MNA आहियो, सरकारी धुर्जा जेके MNA आहियो, उन्हनि खे इस्लामाबाद में रहायो वियो आहे, उनजी छा हिन वक़्तु ज़रूरत पियल आहे? ॾिसो इस्लाम असांजी जेके बि असांखे अञा ताईं पार्टीअ इहो न चयो तव्हां इस्लामाबाद में मौजूदु रहो। हर माण्हू जी पंहिंजी मसरूफ़ियत इस्लामाबाद में आहिनि, कंहिंजी मीटिंग्स आहिनि, उन सूरत अञा ताईं इस्लामाबाद में MNAs खे रहण जे लाइ को ताक़ीद न कई वई आहे। ज़ाती मसरूफ़ियत में वजह सां केरु आयो आहे त इस्लामाबाद गादी हंधि MNA आहिनि, माण्हुनि जा मसइला जेकी पार्टीअ में तोड़ फोड़ आहे, जहांगीर तरीन साहब नाराज़ आहे, इमरान अलीम खान नाराज़ आहे, इहा त ज़ाहिर नो कॉन्फिडेंस जे ॾींहंनि में मुश्किलात पैदा कंदी न। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, पाकिस्तान में जेके पार्टियूं कमु कनि थियूं, ईअं PMLN हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन्हनि वटि उन्हनि बेसिकली मोरसी सियासत आहे। तव्हांखे ॿुधायां, मां सां पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ में जमहूरी तरीक़ो आहे, इख़्तिलाफ़ात ज़रूरु पार्टियुनि में हूंदा आहिनि, ॿियनि पार्टियुनि में इख़्तिलाफ़ात हूंदा बि आहिनि, पर उन्हनि जी लीडरशिप जो ख़ौफ़ हूंदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हां ॻाल्हि कंदा, उते माण्हुनि खे ज़रदारी साहब जो ख़ौफ़ हूंदो, जेके PMLN में वेंदा आहियूं उते कंहिंखे शहबाज़ जो ख़ौफ़ हूंदो, त उते ॻाल्हि ॿाहिरि नथी निकिरे। असां वटि ही जमहूरी पार्टी आहे, हिन में अगरि के माण्हू ख़दशात आहिनि, उहो ख़दशात ज़ाहिर करे थो ऐं उन ख़दशात खे दूरि करण जी कोशिशि कई वञे थी। मां सम्झां थो जहांगीर तरीन ऐं अलीम खान जा ख़दशात पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि हिकिड़ी प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जी कमेटी ठाही आहे अलीम खान सां, जहांगीर तरीन सां, गवर्नर इमरान इस्माइल जो राब्तो बि आहे ऐं कोशिशि कई बि वञे त उन्हनि जा जेके बि महिरबानी साईं उकराणी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। जयप्रकाश उकराणी हो, ख़दशात, रिज़र्वेशन्स, राब्तो थींदो ऐं पोइ हीअ ॻाल्हि बि त जमहूरी तरीक़ो आहे डी चौक ते जलसो करणु, पर जेको डी चौक एनवायरमेंट ठाही पई वञे उहो त तमामु संगीन सूरत हाल आहे। पाण गुफ़्तगू जारी रखंदासीं, ब्रेक वठूं था। वेलकम बैक। असीं गुफ़्तगू करे रहिया आहियूं पाकिस्तान जी सियासी सूरत हाल में, छाकाणि त इहो संगीन सवाल उभरी आयो आहे त नो कॉन्फिडेंस जो मूव थींदो या कुझु ॿियो थींदो। 10 साल लाइन में जेके पॉलिटिशियन उन्हनि खे छो लॻणो पवंदो, ऐं जेकी गुफ़्तगू कई पई साईं मजी साहब पंहिंजो उकराणी साहब, उन में छा पियो लॻो त मतिलबु हुकूमत साईं ॾिसो न, त हाणे MNA साहब कन्विंस्ड हुयो ऐं हू इहो पियो चवे त इहो डेमोक्रेटिक जेको आहे सो असांजो राइट आहे, ऐं जंहिंखे जेकॾहिं असां ॾिसूं ऐं चऊं बि त इहो डेमोक्रेसी जे प्रोसेस खे रोकण जो जेको आहे सो हिकिड़ो एफर्ट आहे, छो त नो कॉन्फिडेंस चए थो डी टेक ते बिलावल बि जलसो कयो आहे, पर जंहिं ॾींहुं तव्हां ते जेको आहे सो नो कॉन्फिडेंस जॾहिं हिकिड़ो थियल आहे ऐं सुभाणे परीहं इलेक्शन थियणी आहे, तव्हां पूरे पाकिस्तान मां वर्कर खणी अची डी चौक ते रखो, पार्लियामेंट जो घेराव कयो, पार्लियामेंट में अंदरि जेको आहे सो पंहिंजा माण्हू स्पीकर ॿिन्हिनि जो आहे, अंदरि बि माण्हू विहारे सघनि था, पार्लियामेंट जे गेट ते बि माण्हू बीहारे सघनि था वर्कर। ऐं इहो असां ॾिठो आहे त वर्कर जेकॾहिं ख़ासि तौर ते ॿियनि पार्टियुनि जा, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, का बि हिकिड़ी कोन्हे, पर हिकिड़ी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, वायलेंट आहे PTI जो वर्कर, वायलेंट आहे, जॾहिं त ॿियनि पार्टियुनि जा वायलेंस नथा कनि, टपी वञनि था, काॾे विया हेॾे विया, नारो हयूं, ॿियो कुझु कयूं। इहा ॻाल्हि तव्हां कीअं था चओ? ॿियनि ॾिसो त मिसाल तौरु इहा ॻाल्हि कीअं चइजे, छा हू चवंदा असां हेॾो धरणो आयो हो,
कंटेनर वारो उन में असां कुझु न गवर्नमेंट जो उन में बि जेको आहे सो PTV में अंदरि हलिया विया, डंडा खणी अंदरि हलिया विया, डंडा हिननि जे हथ में हुया, डंडा बरदार जेको आहे सो ब्रिगेड जो नालो ऐं जेको आहे ॿिया ब्रिगेड नाला ॾिना विया उन वक़्त में इन धरणे खे जेको 120 ॾींहं अलाए 130 ॾींहं हलियो। पर ही जेको वरी उहा साॻी ॻाल्हि कयूं पिया त छा इमरान ख़ान खे इनसिक्योरिटी थियल आहे त हू हाणे इवन जेकी कॉन्सेप्ट हुयो त को जेकी सपोर्ट सिस्टम हुयो उहो हुनजो ज़ाहिर आहे उहा हिकिड़ी जेका आहे सभु मुकमल तौर ते सपोर्ट उहा वापसि वरिती वई आहे जेका बि हींअर जो छो त जेकॾहिं ॾिसूं त इस्टेब्लिशमेंट जो बि ऐलानिया अचणु इहो चवणु आहे SPR जो त भई असां जेको आहे सो असांखे सियासत में न वठो, इहो हाणे चवणु अॻु में अहिड़ा बयान खणी आया आहिनि पर उन जे बावजूदि बि अपोज़िशन जेका आहे हींअर अपोज़िशन मुतमैन आहे, ख़ुदि जेको आहे सो टई जेके लीडिंग लीडर्स आहिनि ज़रदारी साहब या केरु उहे चवनि था मौलाना फज़लुर रहमान या शहबाज शरीफ़ त न्यूट्रल रही आहे ऐं उनखे न्यूट्रल रहणु खपे। वरी न्यूट्रल ते हू चवे हू उन ते त इहा हिकिड़ी पक थी थिए, हिकिड़ी सुई जेका आहे न उहा फिरे थी त हू उन में जज़्बात में कावड़ में अची चवे थो त न्यूट्रल जेको आहे सो जानवर रहंदो आहे ऐं ॿियो को बि न रही सघंदो नो आहे। कॉन्फिडेंस जो जंहिं क़िस्म जो मूव थिए पियो थो मिसाल तौरु शहबाज शरीफ़ त हुनजा प्लेयर आहिनि न, हिकिड़ो शहबाज शरीफ़ आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे, फज़लुर रहमान ज़ाहिर आहे पंहिंजो स्ट्रीट फोर्स हूंदो आहे ऐं शहबाज शरीफ़ वारनि पार्लिमानी फोर्स आहे, पीपल्स पार्टी मुख्य आहे न जमायत, उन वटि महदूद पावर आहे पार्लिमानी पावर, उहो छा उन्हनि खे इन ते ॻाल्हाइण खां अॻु में ॾिसूं त जेकॾहिं त हिकिड़ो असां वटि 70-75 सालनि में डेमोक्रेटिक हिकिड़ो जेको आहे सो नॉर्म्स जुड़ी न सघिया, उन जी बदकिस्मती आहे त जेको बि हुक्मरान कुर्सी ते अचे थो उहो कुर्सी छॾण लाइ तयारु नथो थिए, कहिड़े बि हिकिड़े डेमोक्रेटिक प्रोसेस में या कंहिं डंडे जे ज़ोर ते हुन जा ॿई हथ पोइ बि आख़िर में कुर्सी में हूंदा आहिनि ऐं हू इहा कोशिशि कंदो आहे त मां इक़्तिदार में रहां ऐं मां ई जेको आहे सो बहितर हुक्मरानी जो जेको आहे सो नमूनो ॾिनो आहे ऐं मूंखां वधीक कंहिं बि ॾिसो मुंहिंजो सुवाल रहिजी वियो आहे त पीपल्स पार्टी छा ॾींदी, पाण गुफ़्तगू ॾिसूं जारी था, रखूं अचनि था था। उन ते। उवैस तौहीद सीनियर जनरल सेंटर जी निगार असां सां गॾु आहिनि, शुक्रिया उवैस साहब आपने टाइम दिया। वो सब ये जो नो कॉन्फिडेंस का मूव है, शेख रशीद बारहा ये कह रहे हैं कि ऐसा न हो कि अपोजिशन हाथ मलते रह जाए और फिर 10 साल उनको इलेक्शन के लिए कतार में खड़ा होना पड़ जाए। क्या नो कॉन्फिडेंस हो रहा है, वो प्रोसेस होने जा रहा है या कुछ और होने जा रहा है? देखिए डॉक्टर साहब, ये जो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मूव है, इसका एक प्रोसेस जो पार्लियामान के जरिए होना चाहिए था, एक जो जमहूरी तरीके से समझा जाता है ये प्रोसेस, वो मुझे लगता है कि ऐसा मामला अब नजर नहीं आ रहा, क्योंकि तहरीक अदम एतमाद तहरीक को खुद वजीर आजम और उनके हवारी और उनके मुशीरान जो हैं उन्होंने एक अना का मसला बनाए हुए हैं और एक वार पात पर आ गए। जी सर। और एक वार पात पे आ गए। आपको मेरी आवाज आ रही है? बिल्कुल आ रही है, बिल्कुल आ रही है। वार पात पर आ गए और उन्होंने उसका सबसे बड़ा आपको ये नजर आएगा कि जो जाराना जबान, जाराना अंदाज से तकरीर कर रहे हैं खुद वज़ीर आज़म इमरान खान साहब, फिर अपने लोगों को, वर्कर्स को उस रोज डी चौक पे बुलाना और जाहिर बात है कि अपोजिशन के भी कारकुनान आएंगे, तो मुझे ऐसा लगता है कि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस से ज्यादा खतरा मुझे पार्लियामान के बाहर नजर आ रहा है। वोट ऑफ नो कॉन्फिडेंस तो बाद में होगा, ये जो पहले डी चौक के ऊपर और पहले जो एक पोलराइज एनवायरनमेंट करे, तो मुझे ऐसा लग रहा है कि कहीं तीसरा फरीक कोई इसमें फायदा ना उठाए, तीसरी ताकत कोई को मौका ना मिले, इतना बड़ा अगर कोई ये जो शेख रशीद साहब बार बार कह रहे हैं 10 साल लाइन में खड़ा होना पड़ेगा अपोजिशन को, ये क्या फरमा रहे हैं? देखिए, जो शेख रशीद साहब है उनका इशारा और अदलिया उस पार्टनरशिप, उस परसीव्ड पार्टनरशिप की अंडरस्टैंडिंग की तरफ है जो अपोजिशन की जमातें या मुल्क के सियासी हल्के ये समझ रहे थे कि एस्टैब्लिशमेंट इमरान खान साहब की हुकूमत के दरमियान ये जो अंडरस्टैंडिंग है, पार्टनरशिप है, वो सिर्फ इस दौर की नहीं है बल्कि 2028 तक है। इसी वजह से नून लीग, शरीफ खानदान और जरदारी साहब और उनके जो हवारी हैं वो इसी कोशिश में थे कि एक स्पेस मिले एस्टैब्लिशमेंट और हुकूमत के दरमियान एक दरार पैदा हो, और वो स्पेस उन्हें नजर आई अक्टूबर-नवंबर के कब्जे के बाद, जब आईएसआई के सरबराही की तैनाती का मसला हुआ, तनाज़ा खड़ा हुआ, ताखीर हुई, तो उससे ये तो नहीं है कि वो कुर्बतें जो हैं वो कोई नफरतों में तब्दील हो गई है, लेकिन ये जरूर है कि अपोजिशन ये समझती है कि वो कुर्बतें अब कुर्बतें नहीं रही,
वो कांधे अब नहीं इस्तेमाल होंगे हुकूमत की मदद के लिए सियासी मामलात में। तो इस वजह से लगता है कि वो स्पेस को इस्तेमाल करते हुए अपोजिशन मजीद धक्का देना चाहती है, दीवार से लगाना चाहती है, और झुंझला भी इसी तरह से रहे इमरान खान साहब और उनके जो करीबी साथी हैं, और शेख रशीद साहब उसी का इशारा कर रहे हैं मेरे ख्याल में, और ये बात बावर करा रहे हैं कि 2028 तक का ये अंडरस्टैंडिंग है और ये पार्टनरशिप है। मुझे ऐसा नहीं लगता। ये जो क्यू लीग जहांगीर तरीन खान, और जहांगीर तरीन तो क्लियर हैं, और अलीम खान, खासतौर पर क्यू लीग और अलीम खान के यहाँ एक कन्फ्यूजन नजर आ रहा है, ये किस चीज की निशानदही कर रहा है? ये अलीम खान साहब की भी नजरें जो हैं वो चीफ जस्टिस पे लगी हुई थी। पंजाब में ही उनके स्टेक्स अपने देखते हैं अलीम खान साहब, और फिर जाती पर खास भी रखते हैं तहरीक इंसाफ में। वो समझते हैं कि जब वो जेल गए और उनके खिलाफ केस बना तो उन्हें बाकायदा तौर पे एक टारगेट किया गया, और वो ये दोनों जो ATM मशीनें कहलाई जाती थी, जहांगीर तरीन और अलीम खान साहब, वो दोनों इनहराफ कर गए, मुनहरिफ हो गए। और इससे तो समझते हैं कि न सिर्फ पंजाब के अंदर बल्कि मरकज में भी उसका बदला लिया जाए। और चौधरी बिरादरान भी चाहते हैं कि वो चीफ मिनिस्टर जो है उनका ओहदा का हक उनको है। मुझे ऐसा लगता है कि इस वक्त इमरान खान साहब के पास ऑप्शंस कम होते जा रहे हैं, और तूफान जो समंदरी तूफान है उनको अपने घेरे में लेता जा रहा है। अच्छा, ये समंदरी तूफान तो उनको घेरे में ले जाके जा रहा है, लेकिन इमरान खान के पास भी एक पूरी डिवीजन तो हाक्स की है, बहुत बड़ा लोग तो हाक्स हैं, लेकिन कुछ जो लोग हैं वो जरा दूसरे अंदाज में बात कर रहे हैं। जैसे फवाद चौधरी है, वो कहते हैं कि बातचीत से मामला हल होना चाहिए, सलाह मसलत होनी चाहिए। तो ये कहाँ, क्यों इस किस्म की बातें क्यों हो रही हैं? वो उस वक्त से पहले कोई वादे वहीद लेना चाह रहे हैं कि जो इत्तेहादी हैं वो इधर उधर न चले जाएं, इत्तेहादियों को राम किया जाए, वो ऐसा कोई हतमी फैसला न सुना दे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस से। इसी वजह से वो MKM के पास भी, इमरान खान साहब माजी में कितने बड़े दुश्मन थे MKM के सियासी, लेकिन फिर उनके दरवाजे पर आए और उनके पास बैठे। तो मुझे ये लगता है कि जो MKM है, जो उनकी जरदारी साहब के साथ मुलाकात हुई है इस्लामाबाद में, उनके साथ जो 2-3 नुकाती जो बात हुई है उसमें तो यही है, तो हमें पता चला कि जरदारी साहब ने कहा मुराद अली शाह साहब को कि भाई आप कराची जाएं, बल्दियाती तरमीमी जो ऑर्डिनेंस है उसके अंदर आप जो तब्दीलियां MKM वाले चाह रहे हैं वो आप कर लें। और फिर MKM वालों को कहा है कि अगर फ्यूचर सेटअप के अंदर कोई ऐसा मौका होता है तो गवर्नरशिप का भी आपका जो उम्मीदवार होगा उस पर गौर होगा। तो MKM वालों को वो इतना करीब ले आए हैं। इसी वजह से चौधरी बिरादरान जो है, जिनका MKM के साथ गठजोड़ है, वो भी आपको नजर आ रहे हैं कि भी चौधरी शुजात घर पे मौजूद होते हुए फवाद चौधरी और फारूक हबीब साहब से नहीं मिले आज। तो इसका मतलब ये है कि कहीं ना कहीं वो भी अपनी बार्गेनिंग पावर बढ़ाना चाह रहे हैं। और असल जो D-Day जो होगा, जिस रोज काउंटिंग होगी, जिस रोज वोट ऑफ नो कॉन्फिडेंस पेश होगा, उससे पहले कोई भी हतमी फैसला नहीं करना चाह रहे। तो एक कशमकश आपको नजर आ रही है, कि इंतशार नजर आ रहे हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि भयानक मनाजिर नजर आते हैं, इंतशार के मनाजिर नजर आते हैं। अगर ये पोलराइजेशन को कम नहीं हुआ, सियासी जहरानत को कम नहीं किया, अगर जाराना अंदाज में इसी तरह जुबान तराशी हुई दोनों जानिब से, तो फिर ये झगड़े की तरफ आ जाएगी और तीसरे फरीक को, तीसरी ताकत को मौका मिलेगा। शुक्रिया ओवैस तौहीद साहब, आपने हमें ज्वाइन किया। सीनियर जर्नलिस्ट ऐं तजज़िया निगार ओवैस तौहीद पंहिंजो तजज़ियो ॿुधाए रहियो आहे। हुन इहा ई ॻाल्हि पई चई त हुनखे जेकॾहिं ही सियासी टेम्परेचर घटि न पियो थिए त पोइ के भयानक मंज़र बि थी सघनि था पिया, ऐं ख़ुदि जेको पार्लिमानी तसलसल आहे उन जे हवाले सां बि सवाल आहिनि। पाण गुफ़्तगू जारी रखंदासीं, पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे, हिकिड़ी ब्रेक वठूं था। वेलकम बैक नाज़रीन, असीं गुफ्तगू कर रहे आहियूं पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे जे हवाले सां। जेकी अदम एतमाद जी तहरीक आहे उन खां अञा उहा आई न आहे, उनजी तारीख़ बि न आई आहे, जे थोरी मोशन पेश थियल आहे, पर सियासी टेम्परेचर जेको आहे जंहिं हद खे पहुतो आहे उन केतिरा ई सवाल उथारिया आहिनि। ख़ासि तौर ते इहो सवाल मुख़्तलिफ़ हंधनि ते थी रहियो आहे त अदम एतमाद जी तहरीक थींदी या का टी क़ुवत टियों मामिलो किथां उहो न स्ट्राइक करे वठे। ओवैस तौहीद साहब जेकी गुफ़्तगू करे रहियो चंडे साहब, उहो इहो त MQM खे हुन
ज़रदारी साहब पाण जे वेझो आणे वरितो आहे, बल्दियाती पावर, पोइ ॿिया बि मुतालबा आहिनि, ऐं गॾोगॾु जेको आहे गवर्नरशिप जो बि आसिरो त कंहिं करे कोड़ो सेटअप थिए थो त पोइ गौर थींदो हिन जो। त हाणे रुॻो जेकी ॾियण जी सलाहियत आहे न अपोज़िशन जूं पार्टियूं जेके माण्हू टोड़नि पियूं थियूं, उन्हनि जी सलाहियत जो बि थोरो जाइज़ो वठणु घुरिजे न। मुस्लिम लीग नून छा ॾेई सघे थी, फज़लुर रहमान छा ॾेई सघे थो, पीपल्स पार्टी छा ॾेई सघे थी पई। सही ॾिसो न, जेसिताईं पीपल्स पार्टी ऐं MQM जो ॾिसंदासीं त पीपल्स पार्टी सिंध में हिकिड़ी जेका आहे सा उनजी हुकूमत आहे, हुकुमरान जमायत आहे। अपोज़िशन में MQM वेठी आहे ऐं MQM खे ज़रूरत आहे, ज़ाहिर आहे हिते त हुन जा MPAs आहिनि, लोकल गवर्नमेंट आहे, हुनजो जेको आहे सो कराची हेॾो शहर आहे, उन में हुननि जो जेको आहे सो वोट बैंक आहे। त उन पोज़ीशन में ज़रदारी साहब आहे जेको MQM खे ॾेई सघे थो, इमरान ख़ान नथो ॾेई सघे। मर्कज़ हुननि खे उन में कुझु बि जेको आहे सो एतिरी नथी गुज़ारिश या ॿियो कुझु न, MQM जो कल्चर आहे त उहा मुतमइन त थियणी न, मुतमइन न थींदी कॾहिं, उहा हिकिड़ी रिवायत आहे, उहा रिवायत आहे हुननि जी डेमोक्रेटिक रिवायत जेके चऊं उन में इहो आहे। पर उन जे बावजूद बि काफ़ी जेको आहे, जीअं तव्हांखे अवेस तौहीद सां ॿुधायो पए त हाणे जीअं लोकल गवर्नमेंट आहे, लोकल गवर्नमेंट में MQM वारनि खे वॾे में वॾो हुयो, ऐं थी सघे थो त इहो ज़रदारी साहब जो उन वक़्तु बि पतो खेॾियो हुजे त कुझु जेको आहे सो सख़्ती कयां, ऐं पोइ आख़िर में हली थ्रू कंहिं जेको आहे सो ॻाल्हि ॿोलिजे, वरी पोइ उन जेको लोकल गवर्नमेंट जो हिकिड़ो ठहियो हुयो पंहिंजो संद असेंबली मां, उन में ऑर्डिनेंस खे वरी उन में अमेंड कयां। त इहा हिकिड़ी सिंध असेंबली जे जेको आहे सो ऐं अञा ॿियो जेको सिंध पब्लिक कमीशन में जेकी रिक्रूटमेंट आहे, उहा रिक्रूटमेंट जी प्रोसेस खे रोकियो वियो आहे। हुननि जो मुतालबो रहियो आहे त उन मुतालबे में MQM जे मुतालबे में जेकॾहिं उन जो हिकिड़ो ऑफिशियल लेटर निकिरी वञे त बाबा हीअ रिक्रूटमेंट प्रोसेस खे रोकियो, त इन जो मक़सदु आहे त ॻाल्हियूं MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में कंहिं हद ताईं कामयाब बि आहिनि, ॾे वठ जी बि जेका आहे पोइ त माना इहा आहे त चोरी कंहिंजी बि थिए पर ॾंड भुंग जेको आहे सो सिंधी अवाम खे सिंध जेके भरणो आहे अपोज़िशन में हुजे या हुकुमरान में, पर असांखे सिंधी अवाम खे जनरली जेको आहे सो भुंग भरे ॾियणो आहे अपोज़िशन, उहा हिकिड़ी आम ॻाल्हि पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे। ऐं उहा जॾहिं बि रहे थी त ईअं ई आहे त भुंग सॼो जनरली यको कराची खां उबावड़े ताईं अवाम थो भरे, सभिनि खे भरणो ऐं उहे भरणो, उन में सभु हिसेदार आहियूं, तव्हां मां बि त भुंग जे जेको असांखां वरितो थो, असांजो कंट्रीब्यूशन उन में ऐं ही कम बि थी वियो त तक़रीबन जेको आहे सो पीपल्स पार्टी माना त MQM हर सूरत में वरी बि ॾियण जी पोज़ीशन में हुनखे पीपल्स पार्टी आहे। ऐं पीपल्स पार्टी उहो हिन जो अहिड़ो इतिहादी आहे जंहिं ते घणे लम्हे एतवाद बि नथो करे सघे, केॾी महिल बि इतिहाद में हूंदे बि ॿिए पासे उन जा ॿ आहिनि, जेकॾहिं मथे असुली जेके आहिनि से हिकिड़ा अदारा न्यूट्रल आहिनि त पोइ MQM जेको आहे सो हिते बार्गेनिंग जी पोज़ीशन में आहे, हिते पीपल्स पार्टी सां या हुकुमरान जमायत जेका बि हूंदी उन सां बहितर तरीक़े सां हुनजो जेको आहे सो हिकिड़ो रवियो हूंदो ऐं उन सां लेन देन या रहंदी जेका आहे सा पॉलिटिकल। ऐं जेकॾहिं मथे जेकॾहिं थोरी बि जेकॾहिं चपकलिश आहे ऐं सूरत हाल ॿी आहे, हाणे ॾिसो न कुझु अरसे ताईं माना कल्ह ताईं पीपल्स पार्टी जे वेझो MQM न पई अचे, बल्कि ॿ टे ॾींहं अॻु ताईं, पोइ वरी हिकिड़े ॾींहुं इमरान ख़ान हुननि वटि आयो, ॿिए ॾींहुं MQM हली वई ज़रदारी साहब इस्लामाबाद में लड़ा, त इहो ई हिकिड़ी जेका आहे वरी उतां खां वरी हुननि खे चयो वियो तव्हां हलो कराची त तव्हां सां सभु जेको आहे सो अची विया, पोइ कमीशन जो निकितो, रिक्रूटमेंट प्रोसेस खे रोकियो वियो, इहे सभु शयूं। त इन तरीक़े सां MQM मथे न्यूट्रलिटी आहे त MQM जेका आहे सा पीपल्स पार्टी जे इन ते अपोज़िशन में ई वेंदी ऐं उते नो कॉन्फिडेंस में इमरान ख़ान खे मुंहिंजे ख़्याल में वोट न ॾींदी। इहो ई आहे इहो जेको आहे ख़ुदि जेकी हुकूमती तारीख़ में चौधरी शुजात जंहिंजो अॼु ओवेस्तो साहब ज़िक्र कयो त घर में मौजूदु हो, अॼु फ़ारूक हबीब फवाद चौधरी ऐं वज़ारती टीम वई, उन्हनि सां मुलाक़ात न कई हुन। ॾिसो न हींअर जेकॾहिं इन में आहे त तमामु, पर हूअं चौधरी साहब जी तबियत ख़राबु हूंदी आहे, ख़राबु आहे, हुन ख़बीर हूंदे जॾहिं ज़रूरत हुई त हू ज़रदारी साहब सां मिलण अची वियो, ज़रदारी साहब सां हुननि जूं मुलाक़ातूं थियूं, शहबाज शरीफ़ सां हुन मुलाक़ातूं कयूं, ऐं हू हिन वक़्तु जेको आहे सो तमामु पुराणे वेटेरान जेको आहे सो पॉलिटिशियन्स में हिकिड़ो हुनजो शुमारु थिए थो, ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो सियासतदान आहे। त हू बि पाण इहे तुर्प जा पता जेको आहे सो क्यू लीग ॾिसे थी, पर हुननि जी डिमांड जेका पंजाब में आहे त थोरनि वोटनि ते हुननि खे जेका आहे सा
पॉलिटिक्स उहा ई हले थी जेका हिते हलंदी आहे सिंध में, उहा ई पंजाब में मिले थी, पर उते उन्हीअ खे उहा हिकिड़ी वाज़े अक्सरियत सां या उन्हीअ खे नथो मिले, छो त जेका हिकिड़ी सूरत हाल उते बीहे थी उहा उतां जा ट्रेंड, उतां जा ट्रेडिशन्स ॿिया आहिनि। हाणे उते क्यू लीग जी डिमांड आहे त असांखे जेका आहे सा ॾियो वज़ारत आला, ऐं जंहिं ते नून लीग राज़ी न आहे। हाउस ऑफ चौधरीज़ विराइजी वियो आहे, ख़बरूं इहे आहिनि त हाउस ऑफ चौधरीज़ विरायल आहे। शुजात हुसैन ऐं उनजो सालिक जेको नौजवान आहे उहे चवनि था पिया त अपोज़िशन सां वञूं, छाकाणि त उहे ॿई हुकूमत में डायरेक्ट कोन्हनि। परवेज़ इलाही स्पीकर आहे, मुनिस इलाही वफ़ाक़ी वज़ीर आहे, उहे चवनि था सरकार सां रहूं। अॼु बि ॻाल्हियूं थियूं, वरी सुभाणे बि ॻाल्हि थींदी। जेसिताईं मां सम्झां थो त इहा बि हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ो डिफरेंस ऑफ ओपिनियन हुजे, पर इहो पर अॼु उन्हनि खे निशानू बनायो शेख रशीद चई मां उन्हनि मां न आहियां, मां त चटान बणिजी इमरान ख़ान सां बीठो आहियां, मां उन्हनि मां न आहियां जेके 5 मेंबरनि ते चवनि त चीफ मिनिस्टर उनखे मुनिस इलाही वरी जवाब ॾिनो आहे। हा, शेख साहब जी चई त बाबा तव्हां त उहे आहियो न जेके असांजे बुज़ुर्गनि खां पैसा वठी सियासत कंदा हो। शेख साहब जी जेका बि पॉलिटिक्स आहे उहा ईअं त आहे, छो त हू ऐलानिया चवे थो त मां बीठो इमरान ख़ान सां आहियां ऐं मां नंबर 1 सां बीठो आहियां। हुनजी जेका बि जेके स्टेटमेंट्स अचनि थियूं त इमरान ख़ान सां बीहंदुसि, पर नंबर 1 सां बीहंदुसि। हाणे नंबर 1 कहिड़ो हुन वटि आहे, कहिड़ी जेका आहे सा कंहिंजे लाइ हुनजो इशारो आहे, पर साॻे वक़्तु जेको आहे सो शेख रशीद जी ॿोली बि धमकी वारी आहे ऐं उहा धमकी वारी ठहियल कम बिगाड़ण जी जेका आहे उहा आहे त इहा धमकी वारी ॿोली पॉलिटिक्स में कतई तौर ते बि ख़ासि तौर ते वज़ारत इहा ॻाल्हि जेॾे महिल को वज़ारत दाख़िला हुन वटि उन्हीअ में ई धमकी रेंजर हुन वटि आहे, एफसी बि हुन वटि आहे, उन्हनि खे इस्तेमालु करणो आहे उनखे। साईं ॾिसो, हींअर जॾहिं अपोज़िशन पार्टीज़ एतिरियूं जेको आहे सो हिकिड़ो गॾु बीठल आहिनि त उन्हीअ में इहो सवलो कमु कोन्हे त इस्लामाबाद में रेंजर्स खे इस्तेमालु करे छॾे। इस्लामाबाद में इहा त ही बि हुयो न त उन्हनि खे न पिया छॾनि। एमएनए जेको आहे उहो त एमएनए खे ॿ पुलिस वारा खणी ईंदा आहिनि, न खणी वञनि भली, पर उन जी ॻाल्हि आहे इहो थींदो, इहो ऑपरेशन त जल्दी थींदो। जीअं जीअं ईंदी त कुझु मेंबर अपोज़िशन जा मेंबर कुझु गुम कया वेंदा, उॾाया वेंदा, किथे उन्हनि खे बंदि कयो वेंदो, उन्हनि ते केस दाख़िल कया वेंदा। इहो बि पॉसिबल आहे त उन्हनि ते ख़ासि तौर ते पंजाब में इहा जेका आहे सा सूरत हाल पैदा थी सघे थी। इहा सूरत हाल जेको आहे सो ख़ैबर पख्तूनख्वा में पैदा थी सघे थी त एमएनएस खे कंहिं शइ में उते जेको आहे सो अपोज़िशन जे वोटनि खे रोकियो वञे, जेको बार बार चयो थो वञे त असांजो इहो न आहे, इहो अपोज़िशन जो आहे त 172 वोट जेको आहे सो हाउस में वठी हाणे मौजूदु करे 2-3 ॼणा रोकियो ॾेखारे, 5-6 एतिरी सलाहियत शेख साहब वटि हुअणु घुरिजे करे वेंदा, छो त ॿिन्हिनि इन्हनि में अञा बाप जो डिसीजन जेको आहे उहो उते कहिड़ो थो थिए। पर बलोच जी जेका बलोचिस्तान जी जेका ट्रेडिशनल पॉलिटिक्स आहे उन में हू हरूभरू हिक ॿिए में हथ न विझंदा आहिनि, कंहिंखे रोकण या ॿियो कुझु हिकिड़ो क़बाइली निज़ाम आहे या उहो आहे त भली अपोज़िशन में वेठा हुजनि पर तकड़ करे हथ न विझिबो आहे, उन में थोरो पोइते हटंदा आहिनि। बाक़ी इहो सिनारियो जेको आहे सो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पैदा थी सघे थो त कंहिं बि वक़्तु जेको आहे सो वफ़ाक़ी इदारा जेको आहे सो तहरक में अचनि ऐं माण्हू 2-3 जेको आहे सो वफ़ाक़ी उते त सूबाई इदारा बि हिननि वटि आहिनि, सूबाई बि आहिनि, ॿई अथनि, एफआई अचे, रेंजर्स उतां जी जेका अचे, पुलिस अचे, सभु शयूं उन्हनि जूं जेको आहे सो उते रोके सघनि। पोइ त माना हू ख़तरो मौजूदु आहे न त अदम एतमाद वारी तहरीक सां गॾु कुझु ॿियो बि थी सघे थो न। उहा शइ त पंहिंजी जाइ ते एग्ज़िस्ट करे थी, हींअर त उनजो वजूदु आहे त कंहिं बि तरह, छो त पूरो मुल्क हींअर जेको आहे जेके बि तजज़ियाकार आहिनि या जेके बि माण्हू पॉलिटिशियन आहिनि उहे इन खे आहिनि त किथे बि हिन खे गवर्नमेंट वठी वञी सघे थी, वायलेंस ॾे वठी वञी सघे थी, हिन खे जेको आहे सो नो कॉन्फिडेंस लाइ कंहिं ॿिए एडवेंचर में वठी वञे, प्लस जेको आहे सो मेंबरनि खे अगवा करे उन्हनि ते केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कराए छॾे। इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। महिरबानी साईं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहब, तव्हां गुफ़्तगू में शरीक थियो। नाज़रीन, अॼु असां पाकिस्तान जी सियासी सूरत हाल जे मंज़रनामे ते हवाले सां गुफ़्तगू कई ऐं हुन में त बहरहाल लॻे थो पियो त पाकिस्तान जी सियासत में जेको टेम्परेचर आहे उहो वधे पियो थो ऐं उहो नो कॉन्फिडेंस वारे मोशन ॾांहुं जेकॾहिं पार्लियामानी निज़ाम ॾांहुं वञे थो उहो त ठीकु आहे, पर उनखां अॻु में जेके रुकावटूं ऐं चैलेंज आहिनि उन करे इहो ख़तरो बार बार थिए थो पियो त कुझु ॿियो न थी पवे। गुफ़्तगू मोकिलायूं था। अला भाई।